अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 27 अप्रैल 2026 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। लंडन में साना पारां आलमी कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अॻवान चयो त सिंधी पंहिंजी ॿोली तहज़ीब ऐं विरसे सां सुञाता वञनि था। असांखे सक़ाफ़ती क़दरनि जी हिफ़ाज़त करणी पवंदी। आलमी कॉन्फ्रेंस में डॉक्टर मुनवर हालेपोटो खे लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड सां नवाज़ियो वियो। ईरान जो अमेरिका खे लिखियल ख़त पाकिस्तान हवाले। परॾेही वज़ीर जी सदर प्यूटन सां मुलाक़ात रथियल। बदीन में शागिर्द ऐं औरतुनि ते तशदुद ख़िलाफ़ एहतिजाज। मासूम उजाला अञा बाज़ियाब न थी। नसीराबाद में मुज़ाहिरो। सखर में मीराणी बिरादरी जो पुलिस ख़िलाफ़ एहतिजाज। महांगाई ख़िलाफ़ भान सैदाबाद ऐं लाड़काणे में मुज़ाहिरा। आम वाइपे जे शयुनि ऐं पेट्रोलियम इस्मनि जा अघ घटाइण जो मुतालबो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। साना पारां लंडन में हिकु अहम बैन अल-अक़वामी सिंधी डायस्पोरा कॉन्फ्रेंस कामयाबी सां मुनक़िद कई वई, जंहिंमें दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां सिंधी तनज़ीमूं, वॾे अंक में पेशावर माण्हू, दानिश्वर ऐं समाजी अॻुवान शरीक थिया। हिन कॉन्फ्रेंस में आलमी सतह ते सरगर्म इदारनि जहिड़ोकि सिंधी एसोसिएशन ऑफ यूरोप, सिंधी एसोसिएशन ऑफ जापान, सिंधी एसोसिएशन ऑफ मस्कत, बरतानिया में रहंदड़ सिंधी बिरादरी, सिंधी डॉक्टर्स एसोसिएशन बरतानिया ऐं सिंध वासियुनि भरपूर शिरकत कई। जॾहिं त वर्ल्ड सिंधी कांग्रेस जा अॻुवान पिणु वॾे अंग में शरीक थिया। आलमी सिंधी बिरादरी जे इतिहाद ऐं गॾियल वीज़न जी अकासी कंदड़ प्रोग्राम जी शुरूआति शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाई सां कई वई, जेका साना अदबी कमेटी जे चेयरमैन इसाक तुनियो पेश कई, जंहिं महफ़िल खे सक़ाफ़ती रंग अता कयो। पंहिंजे आजियाणे वारे ख़िताब में साना जे जनरल सेक्रेटरी असद अली शेख ज़ोर भरियो त हीअ कॉन्फ्रेंस आलमी राब्तनि ज़रिए सिंधी सुञाणप खे मज़बूत करण ऐं साॻिए वक़्तु ॿोली ऐं सक़ाफ़त खे महफ़ूज़ रखण जी हिकु मज़बूत ऐं गॾियल कोशिश आहे। हुन चयो त दुनिया जे मुख़्तलिफ़ हिसनि में रहंदड़ सिंधी माण्हू रुॻो जाग्राफ़ियाई हदनि सां न पर पंहिंजे गॾियल विरसे, तारीख़ ऐं इज्तिमाही ज़िमेवारी सां सुञाता वञनि था। साना जो मक़सदु पेशावर माण्हुनि, दानिश्वरनि, नौजवाननि ऐं कम्यूनिटी अॻुवाननि विच में असराइता आलमी लाॻापा क़ाइमु करणु आहे। साना जे सदर डॉक्टर मक़बूल हालेपोटो पंहिंजे इफ़्तिताही ख़िताब में चयो त तेज़ी सां बदिलजंदड़ दुनिया में डायस्पोरा बिरादरियुनि खे पंहिंजे सक़ाफ़ती पाड़नि खे बरक़रार रखंदे मुख़्तलिफ़ मुआशरनि में ज़िम थियण जो चैलेंज दरपेश आहे। हुन ज़ोर ॾिनो त सिंधी ॿोली, रिवायतूं ऐं सक़ाफ़ती क़दर असांजी सुञाणप जो बुनियादु आहिनि ऐं हीअ कॉन्फ्रेंस ख़ासि तौर ते नई नस्ल में उन्हनि क़दरनि जी हिफ़ाज़त ऐं वाधारे लाइ हिकु संजीदा कोशिश आहे। हुन वधीक चयो त लंडन जहिड़ो आलमी शहर अहिड़ी गॾिजाणी लाइ बहितरीनु जॻह आहे जेको राब्ते ऐं मौक़नि जी अलामत आहे। ऐं हुन उमेदु ज़ाहिर कई त हीअ कॉन्फ्रेंस हिकु मज़बूत, बाएतमाद सक़ाफ़ती तौरु गॾियल आलमी सिंधी बिरादरीअ जी तइमीर में संगे मील साबित थींदी। साना जी नाइब सदर शाहिदा शेख पंहिंजे ख़िताब में चयो त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में रहंदड़ सिंधी रुॻो पंहिंजी रिहाइश जी जॻह सां न पर पंहिंजी ॿोली, तहज़ीब ऐं विरसे सां सुञाता वञनि था। हिन सुञाणप खे महफ़ूज़ रखण ऐं ईंदड़ नस्लनि ताईं मुंतक़िल करण में औरतुनि जो किरदारु इंतिहाई अहम आहे।
कॉन्फ्रेंस दौरान मुख़्तलिफ़ आलमी तनज़ीमनि ऐं बिरादरियुनि जे निमेदनि पंहिंजा ख़्याल पेश कया। जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण इमदाद ओढो ख़िताब कंदे चयो त सिंध हिन वक़्तु अनेक मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। ख़ासि तरह सिंध में तालीम तबाह कई वई आहे। सिहत जूं सहूलियतूं अणपूरियूं आहिनि, एतिरे ताईं जो मिसकिन माण्हू इलाज जी अणहूंद कारण वॾे अंग में मौत जे रकाश जो शिकार थी रहिया आहिनि। नौजवाननि खे ॼाण ॾियण लाइ लाइब्रेरियुनि जो फुक़दान आहे। पंहिंजे ख़िताब में इमदाद ओढे वधीक चयो त तालीम खे आम ॿार ताईं पहुचाइण लाइ हंगामी बुनियादनि ते कम जी ज़रूरत आहे। सिंध सरकार बंदि थियल स्कूलनि खे बहाल करण लाइ संजीदा कोन्हे। उन सूरत में परॾेह में रहंदड़ हर हिकु सरहदी वारे सिंध दोस्त खे पंहिंजे आबाई ॻोठनि शहरनि में स्कूलनि खे ओन करे उन्हनि खे मुकमिल तालीमी सहूलियतुनि सां तालीम जो सिलसिलो शुरू करणु घुरिजे। इन सिलसिले में सिंध डॉक्टर्स एसोसिएशन UK जे साथियुनि अमीर अबड़ो जी तनज़ीम काफ़ी स्कूल ओन कया आहिनि। उते बहितर तालीम जो सिलसिलो जारी आहे। साना पारां बि काविशूं जारी आहिनि, पर उहो सभु कुझु अटे में लूणु बराबरि आहे। इन सिलसिले में संजीदगी सां कोशिशनि जी ज़रूरत आहे। उनखां सवाइ हर शहर में हंगामी बुनियादनि ते लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं वञनि। डॉक्टर रोहित कुमार साना जे कोशिशनि खे साराहियो त हिन आलमी सिंधी बिरादरी खे हिकु प्लेटफार्म ते गॾु कयो ऐं सिंधी बहितरी लाइ गॾियल जदोजहद ते ज़ोर ॾिनो। आकाश केवल रामाणी, ज़ुल्फ़कार ख्वाजा, अयूब महर, डॉक्टर शाहबख्श लाशारी ऐं डॉक्टर फ़हद मेमण पेशेवराणे सहकार ऐं कम्यूनिटी लाॻापनि बाबति पंहिंजा ख़्याल वंडिया। डॉक्टर दिलीप दौलताणी, अब्बास चन्ना, नाचिया मीर, आसिफ़ मेमण ऐं साजन पिणु ख़िताब कंदे सक़ाफ़ती विरसे जी हिफ़ाज़त, आलमी इतिहाद ऐं सिंध ॾांहुं इज्तिमाही ज़िम्मेवारियुनि जी अहमियत ते रोशनी विधी। बरतानवी पार्लियामेंट जे मेंबर एन क्लार्क साना जे कोशिशनि खे साराहियो ऐं वादी सिंध जी अज़ीम तहज़ीब खे ख़िराज तहसीन पेश कंदे सिंधियुनि खे हिकु अमीर ऐं क़दीम सुञाणप जा वारस करार ॾिनो। क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पली जे ज़ोर भरियो त साना खे सिंध जी यूनिवर्सिटियुनि, इदारनि ऐं इस्पतालनि जे ज़िम्मेवारनि सां राब्ता वधाइणु घुरिजनि त जीअं तालीम ऐं सिहत जे शोबे में बहितरी आणे सघिजे। ऐं साॻिए वक़्तु हुन साना जे सेक्युलर ऐं जामे सुञाणप खे बरक़रार रखण जी अहमियत ते पिणु ज़ोर ॾिनो। डॉक्टर अब्दुर्रऊफ़ शेख सिंधियुनि जी तारीख़ी हैसियत ते रोशनी विझंदे चयो त सिंधी हमेशह वापार, इल्म, रवादारी ऐं सक़ाफ़त जा अलमबरदार रहिया आहिनि ऐं जिते बि विया आहिनि उते सिंध खे पाण सां गॾु खणी विया आहिनि। कॉन्फ्रेंस दौरान रेसिका विलेम शाइरी पेश कई, जंहिंसां महफ़िल में अदबी रंग पैदा थियो। कॉन्फ्रेंस खां हिकु ॾींहुं अॻु सिंधियाणी एसोसिएशन ऑफ यूरोप तरफ़ां साना जे एग्ज़ीक्यूटिव काउंसिल ऐं ॿियनि मेंबरनि जे एज़ाज़ में इस्तक़बालिया तक़रीब पिणु मुनक़िद कई वई हुई, जंहिंसां गॾियल राब्तनि खे वधीक मज़बूत कयो वियो। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी ते हिन अज़म जो इज़हार कयो वियो त आलमी सतह ते सिंधी बिरादरी जे लाॻापनि खे वधीक मज़बूत कयो वेंदो। आख़िर में मौसीक़ीअ जी महफ़िल पिणु थी। साना पारां कोठायल आलमी कॉन्फ्रेंस में डॉक्टर मुनवर हालेपोटो खे लाइफ टाइम अचीवमेंट एवार्ड सां पिणु नवाज़ियो वियो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां जारी कयल बयान में चयो वियो आहे त हीउ एज़ाज़ डॉक्टर मुनवर हालेपोटो जे लॻभॻि 40 सालनि जी मुस्तक़िल वाबस्तगी ऐं सिंधी क़ौम जे मक़सदनि लाइ अणथक जदोजहद ऐं वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे बानी मेंबर ऐं पहिरें सेक्रेटरी जनरल तौरु संदसि अहम किरदार खे मञता आहे। 38 साल अॻु पंहिंजे क़याम खां वठी वर्ल्ड सिंधी कांग्रेस आलमी सतह ते सिंधी क़ौम जे हक़नि, सुञाणप ऐं वक़ार जे तहफ़ुज़ लाइ हिकु अहम ऐं मुनज़म प्लेटफार्म तौरु कमु कंदी आई आहे। पंहिंजे बानी चेयरमैन साईं GM सैद जी क़यादत खां वठी अॼु ताईं इंसानी हक़नि ऐं इंसाफ़ जे मैदान में हिकु अहम आवाज़ तौरु मुसलसल सिंधी माण्हुनि जे मसइलनि खे आलमी सतह ते उजागर करण लाइ कमु कंदी रही आहे। हीउ एवार्ड तक़रीब सिंधी क़ौम लाइ फ़ख़ुर जो हिकु अहम लम्हो हो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जो चेयरपर्सन डॉक्टर लखू लुहाणो ऐं बरतानिया ऐं यूरोप ऑर्गेनाइज़र डॉक्टर हिदायत भुट्टो डॉक्टर हालेपोटो सां गॾु बीठल हुआ।
डॉक्टर मुनवर हालेपोटे खे हिन तारीख़ी कामयाबी जे मंझता तौरु वाधायूं पिणु ॾिनियूं वियूं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची पारां पाकिस्तान वापसी ते एटमी रेड लाइन ऐं आबनाए हुरमुज़ जे हवाले सां अमेरिका खे ख़त लिखिया विया आहिनि। ईरान पारां लिखियल ख़त पाकिस्तान हवाले कया विया आहिनि। ईरान पारां चयो वियो आहे त ख़तनि जो तालुक़ ख़िते जी सूरतहाल वाज़िह करण सां आहे, जॾहिं त उन्हनि खे ॻाल्हियुनि जो हिसो न सम्झो वञे। असां ख़त असांजे मुल्क जूं ॻाढ़ियूं लकीरूं वाज़िह करण जे ऐलान लाइ लिखिया आहिनि। ईरान जो परॾेही वज़ीर रूस जे दौरे ते पहुची वियो आहे। अॼु संदसि मुलाक़ात रूस जे सदर प्यूटन सां थींदी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां जंग जल्द ख़तमु थी वेंदी ऐं असीं फ़तह हासिल करे वठंदासीं। पंहिंजे इंटरव्यू में हुन चयो त जेकॾहिं ईरान ॻाल्हियूं करणु घुरे थो त असां सां राबितो करे सघे थो। अमेरिकी सदर हिकु होटल में सहाफ़ियुनि खे ॾिनल आजियाणे वारी तक़रीब खे ख़िताब करे रहियो हो त संदसि मथां फायरिंग कई वई। हमले में सदर ट्रंप महफ़ूज़ रहियो। इसराइल पारां हिकु भेरो ॿीहर लिबनान ते हमला कया पिया वञनि। लिबनान जी सिहत वारी वज़ारत दावा कई आहे त जंग बंदी बावजूदि लिबनान ते इसराइल तरफ़ां हमला कया विया, जंहिंजे नतीजे में 14 माण्हू मारिजी विया आहिनि। सॼे मुल्क में महांगाई ख़िलाफ़ मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। अवामी वर्कर्स पार्टी पारां महांगाई ख़िलाफ़ लाड़काणे में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। लाड़काणे प्रेस क्लब अॻियां कयल एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी कामरेड असर इमाम, साहिल गदा हुसैन बिरोही, प्रोफेसर मंज़ूर कल्होड़ो, प्रोफेसर अली रज़ा गाद, प्रोफेसर अब्दुल हक खोसो, प्रोफेसर ग़ुलाम कादर भारो, प्रोफेसर लियाकत मेमण, अहमद अली जतक, अली मुग़ैरी ऐं ज़फ़र बलोच करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाण चयो त महांगाई अवाम जी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी आहे। रोज़मरह जे इस्तेमाल जूं शयूं आम माण्हू जी पहुच खां ॿाहिरि थी वियूं आहिनि। हुननि चयो त हुकूमत IMF जे दॿाउ हेठि पेट्रोल जे क़ीमतनि में वाधि करे अवाम ते वधीक भार विधो आहे, जॾहिं त दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पेट्रोल सस्तो आहे, जेको हुकूमती पॉलिसियुनि ते सवाल उथारे थो। मुक़ररनि सिंध में औरतुनि जे क़त्ल ऐं तशदुद जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती जो इज़हार कंदे चयो त अहिड़नि वाक़िअनि में मुलविस जवाबदारनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं औरतुनि खे फौरी तौरु तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। मुज़ाहिरे में शरीक माण्हुनि हुकूमत खां मुतालबो कयो त महांगाई ते ज़ाब्तो आंदो वञे, औरतुनि जे तहफ़ुज़ लाइ सख़्तु क़ानूनी कार्रवाई कई वञे ऐं मुल्क में अमन अमान खे यकीनी बणायो वञे। भान सईदाबाद में पिणु SUP पारां शहर में वधंदड़ बदअमनी, गैर क़ानूनी बिजली जी लोड शेडिंग ऐं महांगाई ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी अली रज़ा चन्ना कई, जॾहिं त दरिया ख़ान लगारी, अली असगर चन्ना, ग़ुलाम शबीर बुरड़ो, सुहेल बुरड़ो, कामरेड अमीर ख़ुश्क ऐं अली अकबर रोहदनाणी पिणु शिरकत कई। उन मौक़े ते अॻुवाणनि मुतालबो कयो त इलाइक़े में वधंदड़ बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे, गैर ऐलानियल लोड शेडिंग ऐं समाजी बुराइयुनि ते ज़ाब्तो आंदो वञे, महांगाई घटाई वञे। ॿिए सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। अवामी तहरीक जी मरकज़ी जनरल काउंसिल जो इजलास अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी जी सदारत में हैदराबाद में थी गुज़रियो। इजलास में आलमी, मुल्की ऐं सिंध जी सियासी सूरतहाल ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल करे अहम फ़ैसिला कया विया। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त आलमी तहरीक जे बानी मज़लूम क़ौमनि ऐं तबक़नि जे सघारे आवाज़ रसूल बख्श पलीजो जी 8वीं वरसी जे मौक़े ते जुंग शाही लॻ ॻोठ मुंगर ख़ान पलीजो में 7 जून 2026 ते मुल्कगीर जलसो कोठायो वेंदो। इजलास में पेट्रोल जे क़ीमतनि में ॻाटे टोड़ वाध खे रद्द कयो वियो। इजलास में चयो वियो त जंग जो बहानो बणाए हुक्मराननि मुल्क जी अवाम मथां महांगाई जो एटम बम किरायो आहे। ग़रीब पोहरे ताईं मिसकीन माण्हू जो जीअणु मुश्किल बणायो वियो आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त मुल्क में वधंदड़ महांगाई
कारोकारी ऐं ॿियनि गैर इंसानी रस्मनि जे नाले में औरतुनि जे क़त्लेआम जरगई निज़ाम ख़िलाफ़ु जारी तहरीक तेज़ कई वेंदी। इजलास में चयो वियो त कारोकारी ऐं ॿियनि कुधियुनि रस्मनि जी आड़ में सिंध अंदरि मुनज़म रिथाबंदी सां मासूम बेगुनाह नियाणियुनि जो खून वहायो पियो वञे। सिंध में लाक़ानूनी जो भूत लामारा ॾेई रहियो आहे। सिंध में पीपल्स पार्टी जे करप्ट ऐं बदतरीन हुकूमत जे करे सिंध औरतुनि लाइ जहनम बणिजी वई आहे। नियाणियुनि खे हिरासां कयो पियो वञे। इजलास में चयो वियो त रसूल बख्श पली जे पंहिंजी सॼी जमार औरतुनि जी हक़ीक़ी आज़ादी ऐं औरत दुश्मन रस्मनि ख़िलाफ़ु भरपूर जदोजहद कंदे गुज़ारी। रसूल बख्श पली जो समाज जे हर पीढ़ियल तबिके जो ज़बरदस्त ऐं सघारो आवाज़ हो। जुंग शाही में 7 जून ते लखें सिंधी औरतूं ऐं मर्द ॿार ऐं ॿुढा अज़ीम मुफ़कर रसूल बख्श पलीजो खे सलामी पेश कंदा। इजलास में चयो वियो त मुल्क सरमाएदारनि ऐं जागीरदारनि हवाले आहे। जागीरदारनि ऐं सरमाएदारनि मुल्क खे आलमी साम्राज अमेरिका वटि गिरवी करे छॾियो आहे। मुल्क जे मज़लूम तबिकनि ऐं क़ौमनि खे गॾिजी आवाज़ उथारणु घुरिजे। इजलास में चयो वियो त पीरवसण में 6 सालनि जी मासूम नियाणी अनीसा फुल खे बेदर्दी सां क़त्ल करणु पीपल्स पार्टी सरकार जी बदतरीन हुक्मरानी जो सबूत आहे। टंडो मस्ती में हुजूम करे सरेआम रुबीना चांडियो खे कारी करे क़त्ल कयो वियो। लाड़काणे में माउ ऐं धीउ खे क़त्ल कयो वियो। हाला जी शुमैला चांडियो फहमीदा लगारी ऐं कराची में टारगेट करे क़त्ल कयल डॉक्टर सारंग जा वाक़िया साबित था कनि त सिंध में अदालतूं कोन्हनि, इंसाफ़ कोन्हे, आइन जी हुक्मरानी नाहे, हर पासे झंग जो कानून आहे। इजलास में मरकज़ी डिप्टी सेक्रेटरी राहिल भुट्टो, इस्माइल ख़ासखेली, महानूर मलाह, अली मोहम्मद परवेज़, नूर नबी पलीजो, अब्दुल्लाह होसना राहूजो, सभानी डाहिरी, जाम तमाची ऐं ॿिया वॾे अंग में शरीक थिया। वारह में सिबको मुलाज़िम नौजवान माजिद अबड़ो जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। धरणे में वकार रज़ा चोलियाणी, सिंधियार, पीर सईद कुरैशी ऐं ॿिया अॻवान पिणु शरीक थिया। 20 मई ते थियल मोरोसाने जा गिरफ़्तार ॻोठाणा काल कोठड़ी में क़ैद। 11 महीना गुज़रण बावजूदि संदन आज़ादी न थी सघे। क़ैदियुनि खे माफ़ी ॾियण वारा ऐलान बि अधूरा रहिजी विया। क़ैदियुनि जे घरनि में फाका कशी वारी सूरत हाल। सिंधू दरिया सां मोहबत कंदड़ 38 बेगुनाह ॻोठाणा अञा ताईं जेलनि में क़ैद आहिनि, जिते न उन्हनि जो केस हलायो वञे थो, न ई का ॿुधणी या तारीख़ मुक़ररु कई पई वञे। 20 मई जे मुतासिर ॻोठ बजराणी लगारी जे हारियुनि मज़दूरनि, पोहरितनि, शागिर्दनि ऐं मासूम ॿारनि हथनि में शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी जा बैनर ऐं पेना फ्लेक्स खणी एहतिजाजी रैली कढी। मुज़ाहिरे बैदि 2 कलाकनि ताईं नटण उस में धरणो हंयो, जिते हुननि पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ ज़ोरदार नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि मंसूर लगारी, दर्शन लगारी, शमन इनकलाबी, वफ़ा वसीम लगारी ऐं ॿिनि चयो त ॻोठ बजाराणी लगारी जे रहवासियुनि मुख़्तलिफ़ सियासी ऐं समाजी धुरियुनि पंहिंजे प्यारनि जी आज़ादी लाइ मुसलसल एहतिजाज जारी रखियो आहे। एहतिजाज खां बौखलाइजी क़ैदियुनि खे माफ़ी ॾियण जूं दावाऊं कयूं वियूं, पर हिकु क़ैदी खे बि आज़ादी नाहे मिली। एहतिजाज खे रोकराइण लाइ माफ़ी जो ढोंग मचायो वियो। कुझु सहाफ़ी ऐं सोशल वर्कर बि विंगारू बणिया। 20 मई वाक़े जो अवामी किरोध ख़तमु करण लाइ बेबुनियाद ख़बरूं हलायूं वियूं, जिन सां हक़ीक़त जो को बि तालुक़ु न आहे। बेगुनाह गिरफ़्तार कयल क़ैदियुनि खे माफ़ी जूं दावाऊं सिर्फ़ु एहतिजाज ख़तमु कराइण लाइ कयूं वियूं हुयूं। हक़ीक़त में अॼु ताईं को बि क़ैदी आज़ादु नाहे थियो, जंहिं सबबि ॻोठाणनि ऐं क़ैदियुनि जे वारसनि में सख़्तु मायूसी ऐं कावड़ पखिड़ियल आहे। मुतासिरनि जो चवणु हो त खेनि कूड़ो आसरो ॾेई संदन जाइज़ एहतिजाज खे ख़तमु कराए वियो, जॾहिं त संदन प्यारा अञा ताईं बिना कंहिं ॾोह जे जेलनि में क़ैद आहिनि। एहतिजाज कंदड़नि मुतालबे सां गॾु चिताव ॾिनो त 20 मई मोरोसाने जे बेगुनाह क़ैद कयल ॻोठाणनि खे आज़ादु कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। पीर वसण वेझो बेदर्दी सां क़त्ल कयल मासूम निगरी अनीसा फुल जे वारसनि सां मुख़्तलिफ़ अॻवाननि ताज़ियत कई, जॾहिं त शहर में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी रैली कढी मुख्य चौक ते धरणो पिणु हंयो वियो।
उन मौके ते GWC जे मरकज़ी सदर शौकत अली नूनारी, सूफ़ी मोहम्मद यासीन राजपर, राजा शर, इरशाद अली लाशारी ऐं ॿियनि चयो त मासूम निगरी अनीसाफुल खे बेदर्दी सां क़तल करे इंसानियत खे लॼायो वियो आहे। सिंध अंदरि अनीसाफुल जहिड़ियूं सवें बेगुनाह नियाणियूं क़तल कयूं वञनि थियूं। अहिड़नि वाक़िअनि जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत करियूं था। असां वॾे वज़ीर सुमेत आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कयूं था त बेगुनाह क़तल कयल मासूम निगरी अनीसाफुल जे क़तल सां इंसाफ़ करे क़ातिलनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। सिंधियाणी तहरीक जी ऑर्गेनाइज़र शाज़िया हमदानी, सेक्रेटरी नुसरत ख़ासखेली, सिंधी गर्ल्स स्टूडेंट्स तहरीक जी मरकज़ी ऑर्गेनाइज़र फ़िज़ा मल्लाह, क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर डिप्टी जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ ख़ासखेली, अब्दुल करीम बलोच ऐं ॿिया मासूम नियाणी रुबीना चांडियो जे वारसनि वटि पहुता, जिते हुननि तर्जित पिणु कई। जॾहिं त ख़ैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुननि चयो त सिंध में कारोकारी जा कूड़ा इल्ज़ाम हणी मासूम नियाणियूं क़तल कयूं पियूं वञनि। क़बीलाई दहशत गर्दनि में नौजवाननि खे क़तल कयो पियो वञे। टंडो मस्ती में मासूम नियाणी रुबीना चांडियो जे क़तल इंसानी जो कंधु शर्म खां झुकाए छॾियो आहे। तालीमी इदारनि में खूनी बगड़ नियाणियुनि खे हिरासां करे ख़ुदकशियूं करण ते मजबूर कनि था। सिंध हुकूमत क़ानून ऐं इंसाफ़ जी हुक्मरानी बदिरां वहशी क़बीलाई जरगाई निज़ाम खे मज़बूत करे क़ातिलनि खे तहफ़ुज़ ॾिनो आहे। अदालतूं आज़ादु न आहिनि, इंसाफ़ जो क़त्ल थी रहियो आहे। सॼे मुल्क में हर साल 900 खां 1000 औरतूं क़त्ल कयूं वञनि थियूं। उन्हनि औरतुनि में अक्सरियत सिंध जे औरतुनि जी आहे। सिंधियाणी तहरीक सॼी सिंध में तनज़ीम साज़ी करे कारोकारी बदे जी शादी जरगाई सिस्टम ख़िलाफ़ बेदारी मुहिम शुरू कई आहे। सिंधी समाज तारीख़ी तौर ते औरत जी इज़त करण वारो समाज आहे। सिंधी तहज़ीब ऐं रिवायतुनि में औरत खे आला मक़ाम हासिलु आहे। नियाणियूं हली अचण ते खूनी तकरार ख़तमु कया वेंदा आहिनि। उन्ही अज़ीम तहज़ीब वारी सिंध खे औरतुनि लाइ मक़्तलगाह बणायो वियो आहे। हुननि चयो त पीर वसण में मासूम नियाणी खे क़त्ल करे इंतिहाई वहशत ऐं बरबरियत जो मुज़ाहिरो कयो वियो। हुननि मुतालबो कयो त समूरनि जवाबदारनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। मुल्क में महांगाई ऐं पेट्रोल जे मुसलसल वधंदड़ अघनि ख़िलाफ़ शागिर्दनि पारां कंदरा प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते ख़िताब कंदे अब्दुर्रहमान कटपर, हमज़ा सामटियो, सैयद अली शाह, शायान मेमण ऐं ॿियनि चयो त पेट्रोल जे वधंदड़ क़ीमतनि सबबि महांगाई में बेइंतिहा इज़ाफ़ो थी रहियो आहे, जंहिंजो असरु आम शहरियुनि ते बि पइजी रहियो आहे। पेट्रोल जे क़ीमतनि में वाधि करे रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदड़ शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। शागिर्द अॻवाननि पंहिंजे ख़िताब में वज़ीर अज़म शहबाज शरीफ़ ऐं वफ़ाक़ी वज़ीर पेट्रोलियम अली परवेज़ मलिक खां मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पेट्रोल जे क़ीमतनि में घटिताई करे अवाम खे रिलीफ फ़राहम कयो वञे। गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ॻोठ हामिद उजण मुकमिल तौर ते ज़बून हाल थी वियो आहे। कामोरनि ऐं स्कूल इंतिज़ामिया जी मिली भगत सबबि स्कूल जे लाइ LSMC समेत आयल तरक़ियाती फंडनि खे हड़प कयो वियो। अहिड़े अमल ख़िलाफ़ सिंध यूथ एक्शन कमेटी जी चेयरपर्सन सिंधु नवाज़ गांगरू जे सॾ ते सिंध यूथ एक्शन कमेटीअ जे अॻवान हमज़ अली चांडियो जी अॻवानी में स्कूल में ज़ेर तालीम ॿारनि जे वालिदैन ऐं ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु हो त कंडियारो तालुक़े जे वॾनि ॻोठनि में शुमार थींदड़ ॻोठ हामिद उजण में क़ाइमु गर्ल्स प्राइमरी स्कूल में गुज़िरियल 10 सालनि में को बि तरक़ियाती कमु नाहे करायो वियो। एहतिजाजी धरणे खे ख़िताब कंदे हमज़ अली चांडी जो चवणु हो त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते स्कूल लाइ लखें रुपयनि जी बजेट जारी कई वई हुई, पर उहा बजेट टीओ फीमेल कंडियारो जे आशीर्वाद सां हड़प कई वई आहे। हुननि मुतालबो कयो त मामले जी फ़ौरी तौर जांच कराई वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। जेकॾहिं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त एहतिजाज जे सिलसिले खे अॻिते वधायो वेंदो। कंबर में चोरियुनि, फुरनि ऐं बदअमनी ख़िलाफ़ शहरियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते वसीम अहमद मंगरियो, ग़ुलामुल्लाह, अवीस अहमद कोरी, इसाक बिरोही, तुफ़ैल मंगरियो, फ़िदा सुमरो ऐं ॿियनि चयो त कंबर पुलिस ॾोहारियुनि जी साथारी बणियल आहे। ॾोहारी शहर मां सरेआम फुरूं कनि था। पुलिस संदन सहूलियतकार बणिजी वई आहे।
कुछ ॾींहं अॻु शहर जे हुसैनाबाद रोड तां दुकानदारनि खां फुर कई वई। उन जा साथारी पकड़े पुलिस हवाले कया। सिटी पुलिस ॾोहारियुनि खां गरी रिश्वत वठी खेनि आज़ादु करे छॾियो। ॿीहर ॾोहारी वॾी दलेरी सां करियाना जे दुकानदार ग़ुलामुल्ला मंगरियो ऐं अवेस कोरी जे दुकान ते चढ़ाई करे उन्हनि खां लखें रुपया फुर करे फ़रार थी विया। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। फिशरीज़ खाते जे बरतरफ़ मुलाज़िम अख़्तर अली रिंद पंहिंजे ॿिनि मासूम पुटनि समेत टंडो मोहम्मद ख़ान प्रेस क्लब अॻियां अनोखो एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे पंहिंजी बहाली ऐं इंसाफ़ लाइ एहतिजाज रिकॉर्ड करायो। एहतिजाज दौरान हुन अलामती तौरु पंहिंजे गले में माचिस ॿधी हुकूमत लाॻापियल इख़्तियारनि ख़िलाफ़ दाहूं कयूं। संदसि पुटनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे बाबा जी नौकिरी तां बरतरफ़ी जे करे असांजे घर में फाका कशी वारो माहौल आहे। असां गुज़िरियल 2 सालनि खां ईद जा कपिड़ा बि वठी न आहियूं सघिया। एहतिजाज दौरान असांजे वालिद खे कुझु थियो त उन जा ज़िम्मेवार चूंडियल नुमाइंदा हूंदा। अख़्तर अली रिंद ॿुधायो त 2009 में फिशरीज़ खाते में भर्ती थिया हुआसीं। भर्ती थियल 404 मुलाज़िमनि खे 2013 में बिना कंहिं वाज़िह जवाब जे कॉन्ट्रैक्ट ख़तमु करे नौकरियुनि तां फ़ारिग़ कयो वियो हो। बाद में सिंधी असेंबली मुलाज़िमनि खे पको करण बाबति क़ानून पास कयो, पर उनजो फ़ाइदो सिर्फ़ु मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो, जॾहिं त असल हक़दार मुलाज़िम नज़रअंदाज़ कया विया। हुन मुतालबो कयो त फौरी तौर ते नौकरी ते बहाल कयो वञे ऐं असांखे पको कयो वञे। ॿी सूरत में सरकारी ऑफिसनि अॻियां पाण खे साड़ण जहिड़ो इंतिहाई क़दम खणंदुसि। आल सिंध IBA PST ऐं GST वेटिंग टीचर सिंध जे सॾ ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में उमेदवारनि पारां ऑफर आर्डर न मिलण ख़िलाफ़ रैलियूं कढियूं वियूं ऐं एहतिजाजी मुज़ाहिरा करे नारेबाज़ी पिणु कई वई। मोरो में वेटिंग टीचर उमेदवारनि अब्दुल्ला खोसो, आरिफ सोलंकी, एजाज़ सहतो, परवेज़ सुमरो, ज़ाहिद गुल, आशिक़ राहूजो, फारूक डाहिरी, अताउल्ला बिरोही, अमजद ज़रदारी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाज कयो वियो, जिते उमेदवारनि PP सरकार जो शुक्रियो अदा कयो जिन संदनि मसइलनि जे हल लाइ चूंडियल नुमाइंदनि जी कमेटी मुक़ररु करे खेनि रिलीफ ॾियण लाइ सोचियो ऐं उमेदवारनि कमेटी मेंबरनि खे गुज़ारिश कई त असां केतिरा ई भेरा तालीम खाते पारां वरितल इम्तिहानी पॉलिसियुनि मूजिबि पास कया आहिनि। हाणे अवरेज थी चुका आहियूं। पॉलिसी में नरमी करे टाइम पीरियड वधाए SNA मंज़ूरु करे 40+ भर्तियूं मुकमिल कयूं वञनि। असीं पंहिंजे हक़नि लाइ पुरअमन तौरु सॼी सिंध में सरापा एहतिजाज आहियूं ऐं कॾहिं बि ख़ामोश न वेंदासीं। ॿिए तरफ़ सखर, खैरपुर, लाड़काणो ऐं ॿिनि शहरनि में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कंबर में अब्दुल गफ़ार मुग़ैरी, साहिब ख़ान, रोशन शाबराणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्तु नारेबाज़ी कई वई। बदीन में शागिर्द ऐं औरतुनि ते तशदुद ख़िलाफ़ मलाह बिरादरी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कंदे परवीन मलाह, नूरी मलाह, शहज़ादी मलाह ऐं ॿिनि दायूं त शागिर्द शहज़ाद मलाह खे जवाबदार नूर अहमद मलाह ऐं संदसि पुटनि तशदुद जो निशानो बणायो। उन मौक़े ते जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई जो मुतालबो कयो वियो। मेहड़ मां अगवा थियल मासूम उजाला सोलंकी बाज़ियाब थी नाहे सघी। मेहड़ जी मासूम न्याणी उजाला जी बाज़ियाबी लाइ नसीराबाद में सुजाग बार तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी फ़ाइज़ा लगारी, करमुल्लाह सांगरू, मनशा मुश्ताक, ज़ोया लगारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। सखर में मीराणी बिरादरी पारां पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी अहमद अली मीराणी, ज़हीर मीराणी ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाणनि दायूं त DIB इंचार्ज SHO ऐं ॿिया पुलिस एहलकार ॿिनि मोबाइलनि ऐं हिकु प्राइवेट गाॾी में अची घरनि में घिड़िया। घर में मौजूदु औरतुनि ऐं ॿारनि खे हिरासां कयो वियो। ज़ुबैर अहमद मीराणी खे गिरफ़्तार करण खां पोइ न त गिरफ़्तारी जो सबबु ॿुधायो वियो, न ई का क़ानूनी कार्रवाई बाबति आगाही ॾिनी वई आहे। हुननि मुतालबो कयो त ज़ुबैर अहमद मीराणी खे आज़ादु करायो वञे ऐं घरनि ते चढ़ाई कंदड़ एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैरु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।